दादू में प्रेस क्लब जे सहाफ़िन पारां मीडिया कारकुननि जे बरतरफ़नि 24 टीवी चैनल जी फौरी बहाली ऐं पगारनि जी अदायगी में देर। खबरें जे वार्ड ते फौरी अमल न थियण पंजाब हुकूमत जी मीडिया पॉलिसी 2020 ख़िलाफ़ सहाफ़िन खे इदारनि मां हटाइण ऐं प्रेस जे आज़ादीअ ते लागू पाबंदियुनि ख़िलाफ़ सॼे मुल्क जे प्रेस क्लबनि जियां दादू प्रेस क्लब अॻियां पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें सहाफ़िन वली मोहम्मद लुंड, मक़सूद चांडियो, फतह शेख, कामरान कोराई, सरवर जलाल सोलंकी, जावेद लगारी, अली रज़ा, अल्लाह बख्श खुश्क, मोहम्मद खान ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे हुकूमत खां मुतालबो कयो त सहाफ़िन हक़ ऐं सच सां अवामी मसइलनि खे ऐवारनि ताईं पहुचाइण में अवलीन किरदारु अदा कयो आहे। जमहूरियत जे बहालीअ खां वेंदे समाज जे बहितरीअ लाइ थींदड़ तहरीकुनि खे पंहिंजे कलम ज़रिए वाक़ो करे पंहिंजो अहम किरदारु अदा कयो आहे। इदारनि ते पाबंदियुनि सां सहाफ़िन खे बेरोज़गार करे इदारनि ते बिना जवाज़ पाबंदियूं लॻाए आज़ाद सहाफ़त ते हमिलो कयो पियो वञे। मीडिया हाउसिस ख़िलाफ़ वफ़ाक़ी हुकूमत कार्रवायूं हलंदड़ साल में तेज़ करे छॾियूं आहिनि, जंहिंमां ज़ाहिर थिए पियो त हुकूमत आज़ाद सहाफ़त जे ख़िलाफ़ आहे। चैनल 24 न्यूज़ समेत मुख़्तलिफ़ चैनलनि ते लॻल पाबंदियूं ख़त्म न थियूं त एहतिजाजी मुज़ाहिरा वधाया वेंदा। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर फिदा हुसैन पंवर, निदाए सेन, दादू।